तो कोई मिसगाइड तो नथा कनि त हे ताईं वाक़ियो न थियो आहे जीअं मासां बि थियो मूंसां बि हिकिड़ो वाक़ियो थियो हुयो प्रेस क्लब में चोरी थी पोइ छा थियो त मां एहतजाज कयो वठि सॾु कई त सहाफ़ी मूंसां गॾु सहाफ़ियुनि खे पाण सां गॾु खयो त उहे मूंखे ख़बर ई न रही को पर पुटे उहे को साहब खे उहे मुंहिंजा सहाफ़ी चवनि पिया साईं कमांडो कूड़ थो हणे ड्रामो थो करे मिड़ई पैसा कढण लाइ कोई सहाफ़ी अलाए जा पुलिस वारनि खां पैसा को ख़र्ची बर्ची वठनि था असांखे त ख़बर ई कोन्हे का त चई त कमांडो बि उन ई माना लाइन में लॻा त तव्हां सां बि त अहिड़ो को मसइलो न आहे। असल में साईं वॾी ॻाल्हि इहा आहे त वाक़ियो तव्हांखे मां मुकमल न ॿुधाए सघियुमि। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त हे हितां न निकिता हे निकिता जेके आहिनि से स्टेडियम रोड खां निकिता आहिनि त हेसी ताईं आहिनि हिते पुलिस वारा बि गश्त बि कंदा आहिनि या ॾिठो वञे मूंखे रस्ते में नज़र बि ईंदा आहिनि यार इन्हनि फोकस छो न कयो हिकिड़ो माना प्राइवेट माण्हू थी करे बुटनि सां घुमनि टे ॼणा बुटनि ते कंट्रोल कयो वञे उहो बि न उन खां बाद में हिकिड़ो हेॾो सारो हथियार आहे जेके असां आम हथियार नथा अची सघूं सवाइ पुलिस खां कोई माना इस्तेमालु उहो ठीकु आहे शकील भाउ पर एसेसो माना तव्हांजी जाइ वारदात ई न ॾिठी आहे मूं त इहो त ज़ाहिर थिए न त माना हिनखे ड्रामो सम्झी करे हिननि इग्नोर कयो हूंदो। साईं इहो ड्रामो त हाणे शहर सॼो हिन शइ खे ॾिठो वासियो सॼे शहर वारनि हिननि फोकस कयो अलाए ठीकु आहे शहर वारनि त ॾिठो पुलिस कार्रवाई छो नथी करे यार की सहाफ़ीअ सां मसइलो थियो आहे सहाफ़ी बिरादरी हुन सां गॾु नथी बीहे छा तव्हांखे को नवीद कुझु ॿुधाए थो कोन थो ॿुधाए बसि साईं हाणे ईअं खणी चइजे त हाणे जेको आहे सो शरीफ़ माण्हूअ जे लाइ हिन माना हिते इहे कारोबार करणु या कुझु एक्टिविटीज़ कारोबार जे हवाले सां करणु माना ॾुखियूं थी वञनि तमामु घणियूं शरीफ़ जी कोई बि सिधे माण्हू जी ॿुधण लाइ कोई बि तयारु कोन्हे जेकॾहिं सिधे माण्हू जी ॿुधण लाइ तयारु थिया त हिते को न को पुलिस जो अमलदार अचे हा मूंखां हाल वाल वठे हा।